जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि मांग महीने जी कथा जो अध्याय 24। हिन अध्याय खां पहले मां 23 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 23 अध्याय बि ज़रूरु ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 24। त तव्हां सभई प्रेम सां चओ, श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय। गंगा जल जो महात्म। प्रेत चवण लॻो त हे मुसाफ़िर, तोते पंहिंजे पुरबले जनम जी कथा जीअं बांदर खे ॿुधाई, सा जीअं जो तीअं मां तोखे करे थो ॿुधायां, तूं कन ॾेई ॿुध। तोतो चवण लॻो त हे बांदर, जॾहिं तूं विंध्याचल पर्वत ते राजा हूंदो हुएं, तॾहिं मां तुंहिंजो गुरु ब्राह्मण हूंदो हुअसि। तूं जेको बि पदार्थ मूंखे दान में ॾींदो हुएं, मां उहो वधीक ख़ुशीअ सां वठंदो हुअसि। हिकिड़े ॾींहुं सूरज ग्रहण जो महाभारी मेलो हो। जॾहिं तो तुला दान करायो हो त मूंखे घणो ई धन पदार्थ दान में ॾेई चयो, हिन मां कुझु तूं खणजांइ ऐं कुझु साधु ब्राह्मणनि खे विराए ॾिजांइ। पर हे बांदर, मां हीरा लाल जवाहर सोना चांदी ऐं गऊ आदिक घणा पदार्थ ॾिसी ललचाइजी वयुसि, जंहिं करे के थोरियूं सस्ते अघ वारियूं शयूं ॿियनि साधु ब्राह्मणनि खे ॾेई बाक़ी क़ीमती सुठो माल मां हज़म करे वयुसि, जंहिं करे मां नरक जो अधिकारी थियुसि। पराओ धन हज़म करणु वॾो पाप आहे। नेठि ब्राह्मण जो जनम छॾे मां घणनि नरकनि जे पीड़ाउनि भोगण खां पोइ मानुष देहीअ में आयुसि। मानुष जनम मिलणु ॾाढो कठिन आहे। जॾहिं हे 84 लख जूणियूं भोगे रहे थो, तॾहिं मस हीअ मानुष देह मिले थी। मिली मानुष देह महांगी अथी, हीअ दुनिया कारी डांगी अथी। हरि नाम सुमर, हरि नाम सुमर, हीअ सौदे में बि सहांगी अथी। सलोक। जागी खटको जस रे बंदा, गफलत में न गुजार, आही मुसाफ़िर मां गहनीअ ते, ॾींहं 2 3 के 4, न त पोइ हणंदे हथड़ा, हेमा साजुर पाण संभाल, मानुष जनम अमोलक हीरो, गणतिन में न गार, राम जपींदे भव सागर कूं, तरी पवंदे पार, ध्यान धणीअ जो धार, भाई ममता खणी तूं मार। तंहिं करे मानुष जनम पाए चङा कर्म करणु घुरिजनि। तोतो चवण लॻो त मां मानुष देही पाए चङनि कर्मनि करण जे बदिरां नीच कर्म करणु लॻुसि। हिकिड़े ॾींहुं भेण जे घर मां कंझे सां बासण चोराए वञी बाज़ार में विकियमि। उन्हनि जा जेके पैसा मिलिया से जुआ में हाराए आयुसि। इन्हीअ पाप कर्म करण करे हीअ मुंहिंजी स्त्री जा तोती आहे। तंहिं बि पुरबले जनम में मुंहिंजनि चोरी कयलनि बासणनि मां के बासण चोरी करे मूंखां लिकाए वञी विकिया हुआ, जंहिं करे हिन खे तोतीअ जो जनम मिलियो आहे। हे बांदर, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद, जहिड़ी को पोख पोखींदो अते में उहा ई लुणंदो। अक पोखे अंब न खाइण जी उमेद अजाई आहे। अक पोखे अंबनि खाइण जी उमेद अजाई आहे। हे बांदर, मां तोखे पंहिंजे पुरबले जनम जी कथा ॿुधाई। हाणे ईंदड़ वक़्त जी वार्ता ॿुध। तूं ऐं मां ऐं हीअ मुंहिंजी स्त्री तोती, 3 ॼणा हीअ देह त्यागे हंस पखीअ जी जूण पाईंदासीं ऐं कामरू देश में 3 ॼणा गॾिजी गुज़ारंदासीं। हंस पखीअ जी देह त्यागे वरी मानुष जनम पाईंदासीं। हे बांदर, हिन संसार में जेके बि जीव जातियूं या अंडज, जेरज, सेतज, उत्भुज 4 खणियूं आहिनि, 4 खाड़ियूं आहिनि, तिन सभिनी में मानुष जनम उत्तम आहे। तोतो चवण लॻो त हे बांदर, अहिड़ी दुर्लभ देह पाए शुभ कर्म करणु घुरिजनि। हाणे मुंहिंजी तोखे वेनती आहे त हिन पवित्र नदीअ जे कंठे ते असां कंहिं बि जीव खे दुख न पहुचाए आनंद सां हिन वन में रही पंहिंजे हयाती जा ॾींहं पूरा करियूं। प्रेत चवण लॻो त हे मुसाफ़िर, मां बि उन्हीअ तोते जे उपदेश मुजिबि शांतीअ सां ॾुखियो वक़्तु हिते गुज़ारे रहियो आहियां। हे संत प्यारा, हाणे कृपा करे मूंखे पंहिंजे घुघीअ मां गंगा जल पीआर, जंहिं करे मां प्रेत जूड़ीअ खां छुटां, मुक्ति पद खे पायां।
हिन गंगा जल जो अचरज जहिड़ो तमाशो मां पंहिंजे अखियुनि सां हिन पर्वत ते ॾिठो आहे। जीअं त हिकिड़े ब्राह्मण नीच मनुष्य खां पैसा दान में वठी वञी घर यज्ञ कयो, जंहिं करे अशुभ फल जी प्राप्ति थियसि, यानी मरण खां पोइ ब्रह्म राक्षसी जूण मिलियसि। उहो ब्रह्म राक्षस 10 साल हिन पहाड़ ते मूं सां गॾु रहियो। नेठि समो पाए जॾहिं हिन फ़ानी जहान मां लाॾाणो कयईं तॾहिं देव योग सां हुन जा हॾा वञी श्री गंगा जीअ जे पवित्र जल में पिया, जंहिं करे हिन संसार जे महाजार मां जीवन मुक्त थी वियो। हे मुसाफ़िर, इन्हीअ राक्षस मुंहिंजे ॾिसंदे को बि दान पुण्य विर्त नेम तप तीर्थ कोन कयो हो। तंहिं करे मूंखे बि गंगा जल जो पवित्र पाणी ॾे त मुंहिंजो बि उद्धार थिए। संसार में जीअण उन्हनि जो भलो आहे जे ॿियनि जे ख़ातिर जीअनि था। संसार में मरण उन्हनि जो भलो आहे जो स्वार्थी आहिनि। जिन मानुष्यनि मानुष्य जन्म पाए पर उपकार न कयो, उहे स्त्री तोड़े पुरुष कुते ऐं कुतीअ जे बराबरि आहिनि। परमात्मा हीअ मनुष्य जी देह उपकार करण अर्थ न ॾिनी आहे। परमात्मा इहे मनुष्य जी देह उपकार करण अर्थ ॾिनी आहे। प्रेत जा इहे वचन ॿुधी मुसाफ़िर चवणु लॻो त हे प्रेत, हीअ जल मां पंहिंजे माता पिता जे वास्ते आंदो आहे, पर तुंहिंजी दुखी हालत ॾिसी मूंखे दया आई आहे। जीअं नमस्कार देवताउनि खे प्यारो आहे, अखंड जल जी धार शिवजीअ खे प्यारी आहे, तीअं उपकार विष्णु भॻवान खे प्यारो आहे। हे प्रेत, मां बि पर उपकार खे चङो सम्झी तोखे हीअ पाप नाशिनी गंगा जीअ जो महापवित्र जल ॾियां थो। एतिरो चई मुसाफ़िर पाण सां आंदल गंगा जल प्रेत खे ॾिनो। गंगा जल जे छुहंदे ई प्रेत जी मुक्ति थी। प्रेत जूण छॾे देव देही पाताईं। मुसाफ़िर जे चरण कमलनि में शीस झुकाए नमस्कार करे हुन जी घणी स्तुति कयईं। तंहिंखां पोइ विमान ते चढ़ी सिधो स्वर्ग लोक ॾे रवाना थियो। वाट ते अप्सराऊं ऐं गंधर्व नचंदा कुंदंदा उनखे वैकुंठ धाम ॾे वठी विया। लोमश ऋषि चवणु लॻो त हे ब्राह्मण, ॾिस गंगा जल कहिड़ो न पवित्र कंदड़ आहे, जंहिंजे फ़क़त छुहण करे कहिड़ा बि पापी जीव परम पद खे वञी प्राप्त थियनि था। उन्हीअ गंगा जल खे पहिरियां ई शंकर भॻवानु पंहिंजे सिर जे मथां धारण कयो हो। तंहिं करे गंगा जीअ जे पवित्र जल में सनानु करणु ॼण त सभिनी पापनि जी पाड़ पटणु आहे ऐं सनानु करण करे अश्वमेध यज्ञ करण जो फल मिले थो। इति श्री पद्म पुराणे माघ महात्म्ये 24 अध्याय संपूर्ण थियो। त सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय।